जे तव्हांजे पंहिंजे मेज़बान रहमतुल्लाह छोटो हाज़िर आहे ऐं हिन सां तव्हांखे ॿुधाईंदो त ठटे जे नए इशू ठटे जी तारीख़ी शाहजहान मस्जिद ते ॻाल्हाईंदासीं ऐं ठटे जा शहरी हिते मौजूदु हूंदा ऐं ठटे जा माण्हू जेके निमाज़ी पढ़नि था परे परे खां ईंदा आहिनि उन सां ॻाल्हाईंदासीं उन मस्जिद जे हवाले सां छा आहे ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ठटे जी तारीख़ी शाहजहान मस्जिद 1647 ईस्वी में जेका ठाही वई हुई मुग़ल बादशाह दौर में ठाही वई हुई ऐं उहा मस्जिद जेका मुसलसल जेका कब्ज़नि जे हेठि हूंदी हुई ऐं उहा मस्जिद जी हालत तमामु ख़राबु हूंदी हुई जॾहिं त भुटे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 70 वारे ॾहाके में जॾहिं ठटे आयो ऐं ठटे में अचणु शर्ती पहिरीं ठटे खे तोहफ़ो ॾियण जे लाइ करे ठटे जी शाहजहान मस्जिद खे रेनोवेट करायो वियो ऐं मुकमल तयारु कई वई हुई ऐं उन मस्जिद खे उन वक़्तु बि जेको लखें रुपयनि जो ख़र्चु कयो वियो 70 वारे ॾहाके में ऐं तव्हांखे ॿुधाईंदो त जिते अॼु असां बीठा आहियूं जेको पार्क आहे उन पार्क में हुते बाक़ाइदा ठटे जा शहरी माण्हू रहंदा हुआ माण्हुनि जा घर हूंदा हुआ ऐं उहो मुकमल उहो घर ख़ाली कराए उन्हनि माण्हुनि खे बाक़ाइदा ॿिए हंधि घर ॾिना विया हुआ ऐं उन्हनि खे बाक़ाइदा प्लाट ॾिना विया हुआ उन्हनि खे अकोमोडेट कयो वियो हो ऐं हिन पार्क खे ऐं शाहजहान मस्जिद खे ख़ूबसूरत बनाइण जे लाइ इहो पार्क क़ाइमु कयो वियो हीउ पार्क जेको तक़रीबन केतिरनि ई एकड़नि ते पार्क आहे ऐं हिन पार्क में वॾा वॾा वण हूंदा हुआ ऐं ठटे जी शाहजहान मस्जिद जी हिकिड़ी सूंहं हूंदी हुई ऐं ठटो शहर बाक़ाइदा इन नाले सां मशहूरु हूंदो हो पर हिन वक़्तु ठटे जी जेका शाहजहान मस्जिद खे हथ सां तबाह कयो पियो वञे ऐं मिसबार जे थिए पई ऐं केतिरियूं सुरूं जेके मस्जिद जे अंदरां टुटी वियूं आहिनि तव्हांखे ॿुधाईंदो 100 गुंबद वारी जॻह शाहजहान मस्जिद नाले सां मशहूरु आहे पर हिन वक़्तु उहो मस्जिद जे केतिरनि ई गुंबद में ॾार पइजी विया आहिनि ऐं मस्जिद खे नुक़सानु थी रहियो आहे ऐं मस्जिद ॾींहुं ॾींहुं हेठि थींदी वञे थी ऐं ठटे जो शहर जेको मथे थींदो वञे थो उन जेको पाणी जो सीपेज जेको आहे उहो बि शाहजहान मस्जिद में अचे थो ऐं हीउ पार्क जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो त हिन पार्क खे बाक़ाइदा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे पंहिंजे सुठे नमूने सां बहितर नमूने सां तयारु कयो जंहिंमें वॾा वॾा वण हूंदा हुआ ऐं रमज़ान जे महीने में जॾहिं हिते मस्जिद में अंदरि फुल थी हूंदी त उहो पार्क में माण्हू नमाज़ पढ़ंदा हुआ वॾा वण हूंदा हुआ वणनि जे हेठां नमाज़ पढ़ंदा अॼु उहा सूरत हाल आहे त वण बि वढे ऐं वणनि खे तबाह कयो वियो आहे ऐं डिपार्टमेंट बिल्डिंग डिपार्टमेंट या जेके हिन सां कंसर्न डिपार्टमेंट आहिनि उन्हनि जो को बि ध्यानु न आहे ठटे जी शाहजहान मस्जिद ते ऐं घुमण फिरण ईंदड़ माण्हू उहो अॻे बाक़ाइदे ते ईंदा हुआ वणनि जे हेठां वेहंदा हुआ तफ़री कंदा हुआ ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदो हिन पार्क जे साम्हूं बिल्कुलु ठटे जे मेन नेशनल हाईवे जे शाहजहान मस्जिद साम्हूं साम्हूं हिकु भुट्टो पार्क क़ाइमु कयो आहे उन सां जेका वेदन कई वई आहे STDC डिपार्टमेंट जेको ज़ुल्म कयो आहे उते बाक़ाइदा हिकिड़ा हट क़ाइमु कया विया आहिनि उहे मुकमल बंदि आहिनि ऐं उहो पार्क तबाह कयो वियो आहे इन सां गॾो गॾु हीउ जेको पार्क आहे शाहजहान मस्जिद जो उनखे ॿिन्ही हथनि सां तबाह कयो वियो आहे शाहजहान मस्जिद जे अंदरि जो हिसा जेके आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि तां जेको ॾार पइजी विया आहिनि ऐं मुंहिंजे पोयां बाक़ाइदा तव्हां ॾिसंदा हिते फुआरा हुआ ऐं बाक़ाइदा पाणी ज़बरदस्त हलियो वेंदो ऐं पाणी हलंदो ऐं हिन मस्जिद जे लाइ बाक़ाइदा पाणी जी अलॻि लाइन ॾिनी वई हुई पर ठटे जे इलाइक़े जे पाड़े वारनि इलाइक़े जेके शहर जा शाहजहान मस्जिद सां गॾु जे घर आहिनि उन्हनि खे हितां खां पाणी जूं लाइनूं ॾिनियूं वयूं आहिनि ऐं शाहजहान जे मस्जिद ते पाणी ते बि दाड़ो हयो वियो आहे ऐं हितां जे जेका रेनोवेशन जेका थिए थी उहा बि तव्हांखे ॿुधाईंदुसि त उनजी मस्जिद जी कहिड़ी हिन वक़्तु हालत आहे असां ठटे जा शहरी निमाज़ी उन्हनि सां पुछंदासीं त हिन ठटे जी तारीख़ छा आहे ऐं ठटे तारीख़ जे हवाले सां ठटे जी शाहजहान मस्जिद जी कहिड़ी हैसियत आहे ऐं हितां किथां किथां माण्हू हिते निमाज़ पढ़णु अचनि था अचो त असां अवामी मसइलनि ते उन माण्हुनि सां ॻाल्हायूं जी शाहजहान मस्जिद में हिते मौजूदु आहियूं असां ॻाल्हाईंदासीं शाहजहान मस्जिद जे ख़तीब कारी अब्दुल बासित सिद्दीकी सां उहो शाहजहान मस्जिद के जे हवाले सां छा था चवनि उन्हनि जूं ख़िदमतूं हिते आहिनि हिन जा वॾा जेके पर ॾाॾनि खां वठी हिते मस्जिद में निमाज़ पढ़ाईंदा अचनि था साईं सां ॻाल्हाईंदासीं हिन वक़्तु मस्जिद जी छा सूरत हाल आहे अवां धरती TV वारनि जो ऐं शुक्रगुज़ार आहियां जहां मस्जिद शरीफ़ जी सार लधी ॿिया बि असांजा दोस्त लहंदा रहंदा आहिनि वक़्तनि फ़वक़्तनि अल्लाह ताला सभिनीनि जी कोशिशूं शाल क़बूल ऐं मंज़ूरु फ़रमाए ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे थोरो मस्जिद शरीफ़ जे कम जो कुझु आसिरो थियो आहे इहे अचनि पिया इंजीनियर मापूं वापूं कनि पिया ऐं कम जी जांच कनि पिया ऐं उमेदु आहे जो जल्द ई अल्लाह ताला पंहिंजो फज़ल ऐं करम फ़रमाईंदो ऐं असांजूं उमेदूं पूरियूं थींदियूं या मस्जिद शरीफ़ वरी जेका आहे सुहिणे तरह सां तयारु थी पंहिंजे पेरनि ते बीहंदी जेकी हिन जा नुक़सान आहिनि अलाह कंदो इंशाअल्लाह जल्दी पूरा थी वेंदा सवला थी वेंदा ऐं जेकी बि अवां दोस्त आहियो सभई हिन में जेके बि शामिलु आहियो अलाह तव्हां सभिनीनि जो इहे क़बूल फ़रमाए कोशिशूं ऐं अव्हां खे हिन जो अजर अज़ीम अता फ़रमाए हा मस्जिद शरीफ़ सॼी मसइलनि में मस्जिद शरीफ़ जो आऊं त अल्हम्दुलिल्लाह हिते नई पीढ़ी आहियां जॾहिं खां मस्जिद ठही आहे तॾहिं बादशाह खां असांखे इहा दस्तार ऐं पग ॾिनल आहे
ऐं हिन मस्जिद शरीफ़ जे ख़िताबत ऐं इमामत हिन मस्जिद खे आबाद रखण जी जेका बि आहे अल्हम्दुलिल्लाह ख़िदमत असांजे वॾनि खां हलंदी पई अचे। ऐं बाक़ी तामीराती कम सो मुख़्तलिफ़ हुकूमतूं पंहिंजे वक़्त में कंदी रहियूं आहिनि। हींअर बि आबाद रखण सां त को इशू कोन्हे, बरसाति हुजे, तूफ़ान हुजे, मींहुं हुजे, वाह हुजे, अल्हम्दुलिल्लाह असां ख़ादिम आहियूं, मस्जिद जा हमेशह ख़िदमत कंदड़ आहियूं। ऐं नमाज़ सां मुतालिक़, पाणीअ सां मुतालिक़ जेके इशू आहिनि सो जेको असांजो हाल आहे असीं पंहिंजी मदद पाण सां उहे कंदा रहंदा आहियूं। बाक़ी इमारती जेको कमु आहे उहो हींअर शदीद मुश्किलात जो शिकार आहे। इलाही टाइम विच में गैप थी विया, तक़रीबन 15-18 साल तक़रीबन बिल्कुलु कमु कोन्ह थियो, 18 खां 20 साल। हाणे थोरी वरी चुर पुर थिए पई ऐं पंहिंजो इंजीनियर अचनि पिया इदारे जी तरफ़ां, डिपार्टमेंट जी तरफ़ां, मापूं कनि पिया, उनजी PC बनाइनि पिया, हिसाब सॼो बनाइनि पिया। हिन में पाणी जा बि मसइला आहिनि, इन में इमारती बि मसइला आहिनि, सीपेज जे करे इलाही वेही रही आहे। पासनि में जेके हींअर गुज़िरियल वक़्तनि में जेको कमु थियो 2000 खां पोइ जेको उन्हनि कोशिशि कई पासनि खां ड्रेनेज जो जेको सिस्टम ठाहियूं, पर उहो अहिड़ो उन में ग़लतियूं के थी पयूं, हाणे पिया चवनि त ग़लतियूं थियूं, उनजे करे मस्जिद खे ॾाढो नुक़सानु थियो आहे। सो हाणे वरी आया आहिनि, चवनि था त असीं वरी नए सिरे सां हिन खे ठाहियूं था। बहरहाल अल्लाह ताला उन्हनि खे कामयाबु फरमाए। या मस्जिद अलाह जो घरु आहे, हीअ जेको ख़ुलूस ऐं सचाईअ सां हिन जी ख़िदमत कंदो, असां त इहो ॾिठो आहे त उहो कामयाबु थो थिए। भुटे साहिबु अलाह हुनजी क़बर रोशन करे उन मस्जिद जी ख़िदमत कई, जो उन खां पोइ वरी मस्जिद शरीफ़ जी उन ई जज़्बे सां उन ई तरीक़े जी ख़िदमत जी वरी ज़रूरत आहे। हींअर वाक़ई मस्जिद पंहिंजो कमु घुरे पई ऐं जंहिं ते अलाह महिरबानी थींदो उहो ई कमु कंदो। बाक़ी ज़माने में घणनि ई ख़िदमत करण जी कोशिशि कई पर नाक़िस कमु थियो। मस्जिद शरीफ़ जो कमु जेकॾहिं नाक़िस न थिया, थोरो ई थिया पर सचो थिया त एतिरी परेशानी न थिया। बहरहाल अल्लाह ताला उन्हनि खे बि हिदायत ॾे ऐं हींअर जेके कमु कनि पिया असां उन लाइ दुआगी आहियूं, अल्लाह ताला उन्हनि खे कामयाबी अता फ़रमाए। जी, असांजे ठट्टे शहर जी जेका तारीख़ी मस्जिद शाहजहान मस्जिद आहे, जेका असांजी तारीख़ी विरसो आहे ठट्टे वारनि जो, बल्कि ठट्टे वारनि जो ईअं न चइजे त बल्कि पाकिस्तान वारनि जो पूरो विरसो आहे, जेके हथु वटी हींअर एॾो तबाह कयो पियो वञे जो उते को सफ़ाई जो निज़ाम न आहे। उते जेके दीवारूं आहिनि हींअर उहे किरण लॻियूं आहिनि, उन मां जेको क़ीमती पथर आहे जेको उहो तबाह थी वियो आहे। के हिते चूंडियल नुमाइंदनि जो कंहिंजो बि हिते एॾी तवजा न आहे इन ते। असां घुर करियूं था आला इख़्तियारनि खां त हिन मस्जिद खे जल्द अज़ जल्द जेको आहे न इन जो तामीराती कमु ॿीहर शुरू कयो वञे ऐं असांखे तारीख़ी विरसो इहो असांजो बचायो वञे। ऐं ॿियो त हिन तारीख़ी मस्जिद जी साइड में जेको पार्क आहे उन ते बि तक़रीबन हिते बाअसर माण्हुनि कब्ज़ा करणु शुरू करे छॾिया आहिनि। ऐं पर्स गिरजराई में तव्हां अगरि मस्जिद जे ॾिसो त चारो तरफ़ एॾो गंद उते यानी कि जमा थी वियो आहे, जो म्यूनिसिपल जो को बि अहिड़ो को आला इख़्तियार नुमाइंदो इन सफ़ाई करण लाइ तयारु न आहे। महिरबानी करे इहा सफ़ाई बि कई वञे, छाकाणि त इन सफ़ाई जे करे ई इन गंदगी जे करे केतिरा ई माण्हू हिते ठट्टे शहर में बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि। शाहजहान मस्जिद न रुगो तारीख़ी माॻ पर शाहजहान मस्जिद हिकु इबादत गाह आहे। सदियुनि जो इहो ख़ूबसूरत तोहफ़ो जेको असांखे पंहिंजे वरिसे में मिलियो आहे, हीअ ठटे जी सुञाणप आहे। पर बदक़िस्मतीअ सां इहा सूरत आहे, इंतिज़ामी सूरत हाल इहा आहे जो शाहजहान मस्जिद खे हमेशह हर हुकूमत नज़रअंदाज़ कयो आहे। तव्हां ॾिसो चो तरफ़ कब्ज़ा माफ़िया कब्ज़ा करे छॾिया आहिनि, मुख़्तलिफ़ हंधनि ते किचरनि जा ढेर लॻा पिया आहिनि, टांकियूं खुलियूं पियूं आहिनि। जॾहिं को शाम जे टाइम ते को ॿार तफ़रीह लाइ अचे थो त इन जे पार्क में ज़ख़्मी थो थिए। अहिड़ी सूरत हाल आहे जो अंदरि कॾहिं कॾहिं हफ़्तनि जा हफ़्ता हुन में माना विज़ू करण लाइ पाणी मुहैया कोन हूंदो आहे। सफ़ा नज़रअंदाज़ कयो वियो आहे इन खे। अहिड़े तरीक़े सां इहो तारीख़ी माॻ, इन तारीख़ी माॻ जी हिफ़ाज़त करणु असांजो फ़र्ज़ु आहे। तंहिं करे असीं अचो त मौजूदा जेके बि आहिनि ठट्टे जा MP MN खे बि असीं हिन धरती TV जे थ्रू गुज़ारिश था करियूं त हिन इबादत गाह जी मालिकी कनि, हिन ख़ूबसूरत तारीख़ी शाहजहान मस्जिद खे बचाइण में पंहिंजो किरदारु अदा कनि, त जीअं न रुगो ई ठट्टे जी सुञाणप बल्कि इबादत गाह आहे। हिते 5 वक़्तु नमाज़ थींदी आहे, हिते ईद जूं नमाज़ूं थींदियूं आहिनि, हिते जनाज़े नमाज़ूं थींदियूं आहिनि ऐं शहर जे विच में आहे। ऐं कब्ज़ा माफ़िया जेकी आहे उन कब्ज़ा माफ़िया जा कब्ज़ा ख़ाली कराए वञनि, इन खे साफ़ु सुथिरो ऐं पाक बनायो वञे। ऐं उन जेके अंदरि टाइल्स जेके टुटा पिया आहिनि, जेको मरमती कमु आस्ते आस्ते चोरियूं थियनि थियूं,
न रुगो उन टाइल्स जूं माना टुटण जेको टाइल्स टुटे थो उहो चोरी थी वञे थो, त इन जी हिफ़ाज़त लाइ गार्ड मुक़ररु थियल हुजनि, चौकीदार मुक़ररु थियल हुजनि, त जीअं असीं पंहिंजो तारीख़ी माॻ बचाए सघूं। हिन शाहजहान मस्जिद में ऐं शाहजहां मस्जिद जेके साम्हूं पार्क कयो आहे, उन में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो वॾो किरदारु आहे। ऐं हींअर ख़ुशकिस्मती चइजे या बदकिस्मती चइजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेके बि हुकूमतूं आयूं आहिनि, उन हुकूमत में हिन जामा मस्जिद ऐं साम्हूं जेको शहीद भुट्टे ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे नाले सां जेको पार्क मनसूब थियल आहे, उन पार्क जी मालिकी कोन कई वई आहे। त उन पीपल्स पार्टी खे पंहिंजो किरदारु अदा कुझु करणु घुरिजे। हीअ उनजे शहीद क़ाइद जी जेको शहीद क़ाइद इन मस्जिद खे ख़ूबसूरत बनाइण में हमेशह दिलचस्पी जो मुज़ाहिरो कंदो रहियो हो। ऐं इन पीपल्स पार्टी जी क़यादत खे बि घुरिजे त इन शाहजहान मस्जिद जी माना परगोरो लहनि ऐं हिनखे ख़ूबसूरत बनाइनि, न रुगो इन शाहजहान मस्जिद खे बनायो सवाबु हासिलु कंदा, पर उहे पंहिंजे क़ाइद खे ख़ुशि कंदा। नाज़रीन, अवामी मसइलनि में असां हिते शाहजहान मस्जिद मौजूदु आहियूं, जिते आर्कियोलॉजी डिपार्टमेंट जे इंचार्ज मोहम्मद उर्स वारियो बीठो आहे। असां हुन सां ॻाल्हाईंदासीं त हिननि जा कहिड़ा क़दम खया विया आहिनि हिन वक़्तु शाहजहान मस्जिद जे हवाले सां ॾिसूं था, हिन खां पुछूं था त हिन वक़्तु उन्हनि जो हिन वक़्तु कहिड़ो स्टेटस आहे ऐं छा मस्जिद जो कमु हले पियो। असल में इहो आहे जो असांजी पहिरीं इहा मस्जिद जेकी हुई उहा ॿिए कंहिं डिपार्टमेंट वटि हुई। हाणे असांखे मिली आहे तक़रीबन 6 महीना साल थी विया। उन खां हाणे इंशाअल्लाह कमु सुठो हले पियो ऐं इंशाअल्लाह कमु वधीक बहितरीनु सुठो थींदो। ऐं उन खां अलावा त पंहिंजो वण बि असां माशाअल्लाह सफ़ाई सुथराई कराए छॾी आहे ऐं ॿिया नवां वण बि लॻाराईंदासीं। असांजी कोशिशि आहे त तमामु जल्द खां जल्द सुठे खां सुठी बहितरीनु मस्जिद बनायूं। असांजी ठटे जी पंहिंजी जेको सो आहे जी, उहो असांजो DG साहबु आयो, हाणे हफ़्तो खनि थी वियो आहे, विज़िट करे वियो हिते। उन जे हवाले सां हले पई माशाअल्लाह, सर्वे थिए पई। हाणे ॿीहर कमु स्टार्ट थींदो इंशाअल्लाह, जल्द खां जल्द हिन ई महीने तक़रीबन कमु स्टार्ट थी वेंदो। शाहजहान बादशाह जॾहिं पंहिंजे वाल साहब खां कावड़जी हिते ठटे में अचे थो, त उन वक़्तु हिते ठटे आलमनि बुज़ुर्गनि सां हुनजो इहो ई वाइदो थिए थो त भई आउं जॾहिं बि बादशाही मूंखे मिलंदी त आउं हिते तव्हांजे लाइ मस्जिद तामीर कराईंदुसि। 1644 खां 1647 ताईं हिकिड़ी मस्जिद तयारु करे थो, जंहिंखे शाहजहान मस्जिद जो नालो ॾिनो वञे थो। पहिरें दफ़ो हिन जी मरमत जो कमु जेको सो औरंगज़ेब बादशाह कराए थो। ऐं उन खां पोइ जॾहिं मीरनि जी सरकार अचे थी त उन टाइम बि हिन जी जेका मरमत थिए थी। अंग्रेज़ सरकार जे टाइम में 2 दफ़ा हिन जी मरमत थिए थी। ऐं उन खां पोइ मुसलसिल काफ़ी सालनि ताईं हिन मस्जिद जी जेका आहे सा तामीर नथी थिए। उन करे हिन मस्जिद जे चओ तरफ़ जेको सो जंग थी वञनि था ऐं काफ़ी माण्हू हिते रहनि था ऐं उन्हनि जा घर हुजनि था। ऐं जॾहिं हिते ठटे में जेका महाॿोॾि आई, उन ॿोॾि में बि हिन मस्जिद खे वॾो नुक़सानु थियो हो, जेके तारीख़ में हवाला आहिनि उन जा। ऐं उन खां पोइ जॾहिं भुट्टे साहिब जी बादशाही थी त उन भुट्टे साहिब जो 70 वारे ॾहाके में हिन मस्जिद खे अहिड़ी तरह त ठारायो जो असुलु माना बिल्कुलु सूरत में अची वई। पर हाणे ॾिसूं था त उन खां पोइ जॾहिं भुट्टे साहिब खां पोइ जेके बि असांजूं हुकूमतूं आयूं उन्हनि त माना पंहिंजे तरफ़ां मरमत त कई आहे, पर अहिड़ी मरमत कान थी आहे जीअं मस्जिद जेका आहे सा असुलु सूरत में अचे। हींअर मस्जिद जी अहिड़ी हालत आहे, तव्हां ॾिसंदो अंदरि टाइल्स हुन जा टुटी विया आहिनि। ऐं उन खां पोइ जेको मस्जिद जो जेको सिरूं जेके आहिनि हुनखे कलर खाई वियो। कुझु ॾींहं अॻु में जेका हुननि जेका मरमत कई, उहा मरमत हुनखे साइड खां जेको हुनखे जेको हुननि पंहिंजो खोटराई कराई मस्जिद जी। हुननि इहो सोचियो त भई मस्जिद सीपेज जेका आहे सो हुन हिकिड़ी माना जेको सो इल प्लानिंग जे तहत हुननि जेको सा उहा हुनखे मरमत कई। हुननि सोचियो त इहा असां ड्रेन कढंदासीं, उन ड्रेन जे ज़रिए मस्जिद जी सीपेज जेका सा सीपेज जे ज़रिए पाणी निकिरी वेंदो माना। पर थियो इहो जो मस्जिद जी जेका सा दीवारूं साइड वारियूं थोरो वेही वियूं। तव्हां ॾिसो साइड के जेके बि दरियूं आहिनि जे सभु जो सभु माना हींअर डैमेज थी वियूं आहिनि ऐं मस्जिद खे वॾो नुक़सानु पुॻो आहे। मस्जिद खे हींअर जेकॾहिं न बचायो हुयो त हाणे मस्जिद केॾीमहिल बि इहा किरी सघे थी। जेको स्ट्रक्चर जेको ॾिठो वञे उते जेको सो हींअर बनावट जे तरीक़े सां मस्जिद बीठल आहे त इहो हर को माण्हू सम्झी सघे थो त हीअ मस्जिद हाणे जेका सा पंहिंजे आख़िरी पसाइण में। उन करे वक़्त जी हुकूमत खे खपे त हिन मस्जिद ते फौरी तौर जेको सो कमु शुरू करे ॾिए ऐं उनखे रिपेयर करे असुलु हालत में आणे। अवामी मसइलनि
ॻाल्हियुनि में असां वटि अॼु ठटे जे सियासी समाजी दुनियूं शरीक थियूं आहिनि। असां अॼु ठटे जी शाहजहान मस्जिद ते ठटे जे सियासी ऐं समाजी अॻुवान नज़ीर जाखड़ सां ॻाल्हाईंदासीं त शाहजहान मस्जिद जे हिन वक़्तु छा सूरत आहे ऐं पाण हिन जो बचपन हिते गुज़रियो आहे हिन पाड़े में ऐं हिन मस्जिद खे कीअं ॾिठो आहे बचपन खां वठी हिन वक़्तु मस्जिद जी छा हालत आहे। अचो त असां हुन सां ॻाल्हायूं। जीअं त शाहजहान जामा मस्जिद हिकिड़ी तारीख़ी मस्जिद आहे, ठीकु आहे, बादशाही मस्जिद आहे ऐं हिन में सॼी दुनिया जा माण्हू हिते घुमण ईंदा आहिनि। उन खां पोइ हिते 5 ई वक़्तु नमाज़ बि थींदी आहे, जुमे जी नमाज़ बि वॾी थींदी आहे, ईद नमाज़ूं बि हिते थींदियूं आहिनि जंहिंमें हज़ारे माण्हू ईंदा आहिनि। हीअ मस्जिद जेका आहे उहा त भरिजी वेंदी, पर ॿाहिरि तव्हां पार्क ॾिसो त इहे भरिजी वेंदा आहिनि। पर हाणे बदकिस्मती आहे त मस्जिद जी जेका हालत आहे उहा तव्हां ॾिसो त तबाहीअ तरफ़ वञे पई। हींअर गवर्नर आयो त गवर्नर बि विज़िट कयो, गवर्नर चयो त असां मस्जिद जेको सो ठाराईंदासीं ऐं तारीख़ी मस्जिद आहे, असांजो विरसो आहे ऐं उन करे उन जी बि रुॻो ॻाल्हि रहिजी वई। गवर्नर जेको हुतां थी वियो उनखे बि साल पूरो थिए पियो, गवर्नर जी ॻाल्हि ते अमल कोन्ह थियो। उन खां पोइ ॾिसो त मस्जिद जे चो तरफ़ सीपेज थी वियो आहे, माना जेको सो सैलाब अची वियो। सैलाब अचण जे करे मस्जिद खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। अंदरि जेको चिटसाली जो कमु आहे उहो बि तव्हां ॾिसो त भॼी भुरी वियो आहे। उन खां पोइ 1 साल थियो आहे, 1 साल जे अंदरि में जेको हीअ मस्जिद आहे आर्कियोलॉजी खाते जे हवाले कई वई आहे। त आर्कियोलॉजी खाते वठी छा कयो त उते बजाए कमु करण जे कमु त उन्हनि कोन्ह कयो, पर जेके तारीख़ी हिते वण बीठल हुआ, वॾा वण हुआ, उहे उन्हनि कटराए विकिणी छॾिया ऐं उन करे बि नुक़सानु थियो आहे। जेके हिते छा हुई उते बि माण्हू वेहंदा हुआ, नमाज़ पढ़ंदा हुआ, ईंदा हुआ, घुमंदा हुआ ऐं हिननि पार्क सॼा तबाह करे छॾिया आहिनि। ऐं जेके हिते पासे में मोटरूं लॻल हुयूं उहे बि नज़र कोन्ह थियूं अचनि ऐं जेके गेट आहिनि उहे बि माना जेको सड़नि पिया, भॼनि पिया, भुरनि पिया। ॿियो जेको मस्जिद जी जेका सॼी तव्हां सराउंडिंग में वेंदा त उते जेके माण्हू आहिनि, बासर माण्हू आहिनि, उन्हनि दीवारूं टोड़े ऐं मस्जिद जे जेको दीवारनि ते उतां पंहिंजा गेट कढी छॾिया आहिनि, जेका ग़लति ॻाल्हि आहे। हीअ तारीख़ी मस्जिद आहे, हिन जी पंहिंजी हिकिड़ी जुडिक्शन आहे, पंहिंजो हिकिड़ो हुनजो सिस्टम आहे ऐं उन्हनि जे गेटनि मां उन्हनि पंहिंजूं दीवारूं कढी उतां पंहिंजा बंगला ठाहे छॾिया आहिनि, जेका ॻाल्हि ॾुखाईंदड़ आहे। जंहिं खाते आर्कियोलॉजी खाते उन मामले जो नोटिस वठणु घुरिजे ऐं उहे कब्ज़ा ख़तमु करणु घुरिजनि। उन खां पोइ ॿियो वॾे में वॾो ज़ुल्म इहो त तव्हां मस्जिद जे चोतर ॿाहिरां वेंदा त जेका असांजी म्यूनिसिपल कमेटी आहे उनखे माना एतिरो हया कोन्हे त ॿियो त शहर में गंदगी लॻी पई आहे, पर जेके हिते पेशाब खाना आहिनि या जेके बि सॼी सराउंडिंग उते तव्हां वेंदा त मणनि जा मण गंदगी पई आहे, ढूंढ पिया आहिनि, किचिरा पिया आहिनि, हालति लॻी पई आहे ऐं माण्हू उतां लंघे कोन्ह था सघनि, माण्हू मटे कोन्ह था सघनि। ऐं हिते पाणीअ जो बि मसइलो आहे, पाणी बि जेको न हूंदो आहे माण्हू परेशान हूंदा आहिनि ऐं जेके नलका आहिनि उहे बि टुटा पिया आहिनि। जॾहिं आर्कियोलॉजी खाते जॾहिं तव्हां पंहिंजो वरिती आहे, हैंडओवर कई आहे मस्जिद, त घटि में घटि तव्हां जेको सो 5 रुपया हुन ते ख़र्चु करियो, जेके तव्हां वटि पैसा हुन जा फंड्स अचनि था त उहे फंड्स अलाए किथे हिननि ख़र्चु कया आहिनि। फंड्स ख़र्चु करण जे बजाए उहा त पंहिंजी जॻह ते रही, पर हिननि जेके हिते वण हुआ उहे बि वॾे तबाह करे छॾिया ऐं मस्जिद जो जेको आहे सो ॾींहों ॾींहुं जेका हालत आहे उहा ख़राबु पई थिए। वरी पाण इहा ॻाल्हि कंदुसि त गवर्नर साहिबु जेको आयो, गवर्नर साहिबु पाण ॾिसी वियो, गवर्नर साहिबु ऐलान कयो त आऊं जेको आहे सो ज़ाती तौर ते वज़ीर अज़म सां ॻाल्हाए ऐं हिन मस्जिद जा जेके मसइला आहिनि, जेके मामला आहिनि ऐं जेका तबाही हाल आहे ख़स्तालीअ तरफ़ वञे पई, असांजी हिकिड़ी तारीख़ मसारजे पई, उन तारीख़ खे बचाइण लाइ आऊं पंहिंजो किरदारु अदा कंदुसि। त आऊं चवंदो गवर्नर हिकिड़ो ज़िम्मेवारु माण्हू आहे ऐं गवर्नर जेका पंहिंजी ॻाल्हि करे वियो आहे, गवर्नर पंहिंजे ॻाल्हि खे ऐं ज़बान खे जेको सो पारे। तव्हांखे ॿुधाईंदो त हीअ पार्क जॾहिं ठहियो 70 जे ॾहाके में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे बाक़ाइदा हिनखे पार्क खे ऐं शाहजहान मस्जिद खे रेनोवेट करायो हो। उहा ई साॻी हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिन वक़्तु जेके जहिड़े तरीक़े सां STDC जे साम्हूं जेको भुट्टो पार्क जो अॼु भुट्टे जे नाले सां ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे नाले सां आहे, उन पार्क खे तबाह कयो वियो आहे। हेॾा आर्कियोलॉजी डिपार्टमेंट, ॿई डिपार्टमेंट जेके तव्हां उनखे छा था सम्झो, जेका मस्जिद जी सूरत हाल हुई तव्हां पाण सॼी ज़िक्र करे विया। हिन वटि जेको अंदरि मस्जिद खाजे पई उन हवाले सां ॾिसो, जेको भुट्टो पार्क आहे उहो बि तारीख़ी पार्क आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे उहो ठटे जे माण्हुनि खे हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो हुओ, पर असांजी बदकिस्मती आहे त उहो हींअर कमर्शियल थियो पियो आहे। उन में अंदरि होटलूं पियूं हलनि ऐं उनजे पोएं पासे दीवारूं टुटियूं पियूं आहिनि, उते माण्हू जेके मनशियात पिया विकिणनि ऐं मनशियात फ़रोशनि जो अॾो लॻो पियो आहे। ऐं मस्जिद जेका हिते असांजी हिकिड़ी मक़दस जेका आहे तारीख़ी मस्जिद, उन में बि राति जो तव्हां ॾिसंदा त जेके आहिनि माण्हू बेहयाई जी इंतिहा आहे, उन में राति जो हिते पार्कनि में तव्हां ॾिसंदा त मवाली वेठा आहिनि ऐं शराब वेठा पीअनि ऐं उन खां पोइ हिते को बि सिक्योरिटीअ जो इंतिज़ामु कोन्हे। उन खां पोइ माण्हू हिते जेके नमाज़ी अचनि था उन्हनि जा हितां जेके मवाली क़िस्म जा माण्हू आहिनि उहे चंपल चोराए था वञनि ऐं हिते तमामु घणा मसइला आहिनि, घणा मामला आहिनि। उन करे आर्कियोलॉजी खाते जॾहिं मस्जिद पाण वरिती आहे, जॾहिं उन्हनि खयो आहे, डिपार्टमेंट पंहिंजे हवाले कई आहे, त घटि में घटि उहे पंहिंजा जेके हितां मुलाज़िम हुआ पुराणा उहे रिटायर थी विया आहिनि ऐं उन्हनि जो औलाद जेके आहिनि उन्हनि खे उते रखनि ऐं उन्हनि खे नौकिरी ॾियनि ऐं उते माण्हू पंहिंजा रखनि
आर्कियोलॉजी खां त इहा माण्हू अचनि ऐं उहे मालिकी कनि कोन था, उन करे असांजो जेको हीउ तारीख़ी विरसो आहे मसारजे पियो। असां त समाजी ऐं सीनियर उस्ताद हिते बीठा आहिनि ऐं शाहजहान मस्जिद जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। हामिद मुगल बीठो आहे, उन सां ॻाल्हायूं हू छा था सम्झनि शाहजहान मस्जिद हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल में आहे, हिन वक़्तु कहिड़ो सफ़र करे पिए हिन वक़्तु, जेके इदारा कमु था कनि उहो हुननि इदारनि मां हे दोस्त मुतमिन आहिनि न आहिनि। अचो त असां हुन सां ॻाल्हायूं। साईं, मुंहिंजा तारीख़ी इमारत खे अहिड़े तरीक़े सां बर्बादु कयो पियो वञे, अहिड़े तरीक़े सां शहीद कयो पियो वञे ऐं पंहिंजा मुस्लमान पिया कनि ऐं अलाह पाक जे घर सां एॾी वॾी नाइंसाफ़ी बि थिए। हिते अलमियो इहो आहे जो गवर्नर CM ईंदे पीपल्स पार्टी जी आला क़यादत PTI जी आला क़यादत सभिनी खे ख़बर आहे त हिन मस्जिद जी हींअर कंडीशन छा आहे, पर असां वटि हुकुमरान दुर जो इहो हाणे रवाजु पइजी वियो आहे त को वॾो डिज़ास्टर थींदो उनखां पोइ असां कमु कंदासीं, उनखां पोइ असांखे ॿाहिरियों फंड मिलंदो, तंहिंखां पोइ असां कमु कंदासीं। हाणे हींअर शाहजहान मस्जिद जी कंडीशन तव्हां ॾिसो पिया, अलाह पनाह ॾे को हिकिड़ो पासो जॾहिं किरंदो न तंहिंखां पोइ हुते वावेला मची वेंदी, पोइ चवंदा त असां सां वॾो ज़ुल्म थी वियो, असांखे फलाणो इदारो हेतिरा पैसा ॾे, फलाणो इदारो हेतिरा डॉलर ॾे। जीअं मकली ते इहा कमाई पई हले तीअं हाणे हिन हिसाब सां असांजी शाहजहान मस्जिद, असां CM सिंध जी खुली कचहरी में पिणु ऑल वर्ल्ड मुगल फेडरेशन पारां हिकिड़ो एहतजाज कयोसीं त बाबा आख़िर छाजे लाइ हिन अलाह पाक जे घर सां एॾी वॾी नाइंसाफ़ी थिए पई। उते सईद गनी, कासिम नवीद, उन्हनि सभिनी असां सां इहो वाइदो कयो त असां शाहजहान मस्जिद जे हवाले सां को सुठो उन्हनि खे पैकेज वठी ॾींदासीं, पर अफ़सोस सां चवणो थो पए त इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। तव्हां इहे ॻाल्हियूं बेरोज़गारनि सां वञी करियो जिन खे तव्हां नौकरियूं नथा ॾियो, तव्हां इहे ॻाल्हियूं सिहत सफ़ाई अमले सां वञी करियो, असांजो सिंध तव्हां बर्बादु करे छॾी आहे, पर अलाह पाक जे घर सां त तव्हां इहो कूड़ न ॻाल्हायो त बाबा असां शाहजहान मस्जिद ते कमु कंदासीं। हाणे जेॾीमहिल वञूं था चवनि था, केॾीमहिल चवनि था ॿाहिरियों कमु म्यूनिसिपल कमेटी हवाले आहे, केॾीमहिल चवनि था इहो सखावत खाते जे हवाले आहे, केॾीमहिल चवनि था इहो वफ़ाक़ मां पैसा ईंदो। हाणे असांखे इहो चवनि पिया त इहो अंग्रेज़ वठियो पिया अचूं, अंग्रेज़ असांखे वधीक पैसा ॾींदा, तंहिंखां पोइ असां शाहजहान मस्जिद में कमु कराईंदासीं। ऐं हिते तव्हांखे हिकिड़ी अलमियो इहो ॿुधायां त शाहजहान मस्जिद जो पथर चोरी कयो आहे वक़्त जे हुकुमराननि, हितां जे हुकुमरान हितां खां पथर चोरी करे विया, कराची जे वञी म्यूज़ियम में रखूं आहे, पंहिंजनि बंगलनि में रखूं आहे, ऐं अलाह पाक जे घर मां तव्हां हिकिड़ी सिर बि नथा खणी सघो, तव्हां हे पथर चोरी करे तव्हां वञो पिया, उनजो हिसाबु तव्हां बरोज़े क़यामत ॾींदव। ऐं हिते तव्हां खां जेकॾहिं तव्हां इहो पथर खयो आहे त उनजी जॻह ते तव्हां कहिड़ो कमु कयो आहे, कहिड़ो तव्हां तरक़ियाती कमु कयो आहे। असांजी मस्जिद खे तव्हां ईअं बर्बादु पिया करियो ऐं मुस्लमान था सॾायो पंहिंजो पाण खे। ऐं जॾहिं तव्हांजो को वॾेरो अचे थो, को मिनिस्टर अचे थो, हिते असां वटि ईद जूं नमाज़ूं पढ़ो था, असां वटि शाहजहान मस्जिद में फ़ोटोग्राफी करायो था, हिते मॉडल्स वठियो था अचो, हिते गाना पिया ॻारायो, उन्हनि खे पर्ची ॾियण जे लाइ तव्हां वटि सभु पावर्स आहिनि, पर अलाह जे घर जी ख़िदमत जे लाइ तव्हां चओ था असां वटि फंड न आहिनि। इहो कहिड़ो तव्हां अलाह पाक जी ख़िदमत पिया करियो, अलाह पाक जे घर जी ख़िदमत आख़िर छाजे लाइ तव्हां ईअं बंदि करे छॾी आहे। नुमाज़िन खे पाणी नथो मिले, सफ़ाई न आहे, ऐं मस्जिद हंधा हंधा टुटी पई आहे। हीअ मस्जिद ईअं न हुई जीअं हिन कंडीशन में तव्हां बीहारे छॾी आहे, आख़िर छो हिनखे तव्हां बर्बादु करण जो ठीको कयो आहे। असांजा सियासतदान असांजा ठेकेदार आहिनि, हिते भला उन्हनि सभिनी सियासतदाननि खे मिलाए सलाए करे शाहजहान मस्जिद जो ठीको ॾेई छॾियो, भला सभिनीनि खे पेट में कुझु न कुझु ॾियो, पोइ भला असांजी मस्जिद जे लाइ को कमु थिए। असां रड़ियूं करे करे बीह रहिया आहियूं, एहतजाज करे करे बीह रहिया आहियूं, पर अॼु ॾींहं ताईं को ॿुधण लाइ तयारु न आहे, शाहजहान मस्जिद ते केरु कमु करण लाइ तयारु न आहे। अमन साहब, इहो तव्हांखे ॿुधायां थो त हीउ कुझु वक़्तु अॻु में हिकिड़ो ठीको थियो पथरनि जो, बाक़ाइदा पथर कढी करे नवां पथर लॻाइण जे लाइ करे उन ठेकेदार खां जेको नाक़िस कमु हली रहियो हो उन कम खे बाक़ाइदा बंदि करायो वियो। अॼु ताईं उहो कमु बंदि आहे। छा उन ठेकेदार खे पेमेंट बि थी वई आहे हिन वक़्तु ताईं, जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर पई आहे, ऐं उहो कमु बि न थियो आहे। शाहजहान मस्जिद साहिबु एॾो वॾो धोखो। साईं, उहो ई त ॻाल्हि आहे त अलाह पाक जे घर खे त तव्हां बख़्श करियो, ॾियण बि हिकिड़ो घर छॾींदी आहे। हाणे पथर जेको आयो हो हिन तारीख़ी मस्जिद खे ठाहिण जे लाइ आयो हो, उहो पथर अहिड़ो आहे जो तव्हां दोस्तनि धरती न्यूज़ मीडिया वारनि जी महिरबानी सां तव्हां उन शइ खे जीअं ई हाईलाइट कयो त उहो पथर भुरियो पिए, ऐं उहो पथर जेको भुरियो पिए उहो वरी हिते मस्जिद में लॻे हा, अञा वधीक उन ते वरी डबल ट्रिपल हिननि जा वरी ठीकु आहे रिन्यू थी न, तंहिंखां पोइ उहो कमु थी आहे। पर उहो पथर हितां निकितो, ठीकु आहे, तव्हां न लॻायो, को चेक एंड बैलेंस हुजे, को इदारो हुजे जेको कमु जेको चेक करे त बाबा तव्हां अलाह जे घर जे लाइ उहो पथर तव्हां वरितो,
कहिड़ो ठेकेदार हो, केतिरो उन में ख़र्चु आयो, या हू निकितो उन खां पोइ छा थियो, न पंहिंजा पाण में वेही करे 5 रुपया हुन खाधा 5 रुपया हुन खाधा, ॻाल्हि उते ख़तमु थी वई। आख़िर छाजे लाइ उन पथर जे हवाले सां उते रिपोर्टूं बंदि थी वियूं आहिनि। उहो ठेकेदार केरु हुयो, नेब आहे, हेतिरा इदारा आहिनि, एंटी करप्शन आहे, को इदारो हिन घर जे हवाले सां कंहिं क़िस्म जी का बि माना तयारी करण जे लाइ तयारु न आहे, को एक्शन वठण जे लाइ केरु तयारु न आहे। आख़िर छाजे लाइ? उहो इन ई करे त हे सभु पाण में मिलियल जुलियल हिकिड़ी हिननि जी गेम आहे। असांजा सियासतदान, असांजा कामूरा, उहे सभु मिली जुली करे को हिकिड़ो प्रोजेक्ट खणंदा आहिनि, पोइ उन ते वेही करे खाईंदा आहिनि। पर असांजी इहा पुरज़ोर अपील आहे वागदड़ियुनि खां, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां अपील आहे, छो त हाणे हिननि 2 इदारनि खां सवाइ असांखे हिननि 2 इदारनि ते भरोसो न आहे। जेकॾहिं उहे पाण अची ॾिसनि ऐं उन्हनि ॾिठियूं बि आहिनि, अहिड़ी खोड़ सारियूं रिपोर्ट्स ॾिठियूं आहिनि, इन ते को सोमोटो एक्शन वरितो वञे त हे जेके बि तारीख़ी इमारतूं मसमार पयूं थियनि, उन्हनि जे लाइ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां अपील आहे त तव्हां एक्शन वठो ऐं इन्हनि इक़्तिदार दड़ियुनि खां, इन्हनि वागदड़ियुनि खां पुछो त केतिरो तव्हां हिन ते ख़र्चु कयो आहे ऐं अॻियां केतिरो पैसो पियो आहे, उहो आवाम जे अॻियां ज़ाहिर थियणु घुरिजे। हिन वक़्तु जेका आर्कियोलॉजी जे हवाले थी कुझु न कुझु बहितरी आई आहे, इन खां अॻु कुझु कोन हो बाक़ाइदे। ही जेको पार्क उहो जो जीअं हवाले थियो हुन पार्क जी कहिड़ी सूरत हिन वक़्तु पार्क खे तबाह कयो वियो आहे, मस्जिद जेका विसारजे पई, उन हवाले सां कंहिंजी ज़िम्मेवारी जेको मस्जिद खे संभाले वञे? ईअं त कुझु माण्हुनि जो इख़्तिलाफ़ आहिनि, कुझु सही बि आहे, कुझु ग़लति बि त ॿुधाए नथा, पर बहितर इहा त इनखे दुरुस्त करणु खपे। अञा इन बहितर सही नमूने कोन थो कमु थी वञे। अवामी मसइलनि में तव्हां ॾिठो ठटे जी तारीख़ी शाहजहान मस्जिद जे हवाले ऐं ठटे जे शहरिन ऐं ठटे जे शाहजहान मस्जिद जे ख़तीब अब्दुल बासित सिद्दीकी ऐं इन खां अलावा ठटे जे समाजी अॻुवाननि ऐं शाहजहान मस्जिद ते ॻाल्हायो। उन्हनि चयो त शाहजहान मस्जिद खे हिन वक़्तु कंहिं तमामु हिकिड़े सुठे इदारे जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु जेका मस्जिद जी सूरत हाल आहे, तव्हां पाण ॾिठो आहे मस्जिद अंधा अंधा जेको ॾार थी वई आहे। मस्जिद हिन वक़्तु जेका मुख़्तलिफ़ हंधनि तां जेको बाक़ाइदा हिन जूं सिरूं ऐं हिन जी काशी जो कमु थियल उहो भुरी रहियो आहे ऐं तबाही तरफ़ वञी रही आहे। अलाह न करे हुनखे मस्जिद खे को नुक़सानु थिए। ऐं तव्हांखे ॿुधाइण जी ज़रूरत आहे, तव्हांजे माण्हुनि जो इहो बि चवणो हो त अॻु में कुझु ठेकेदारनि हिते अची करे मस्जिद खे बाक़ाइदे कारोबार जे हैसियत सां कारोबार जे करे हिन ठेके इस्तेमालु करण जी कोशिशि कई वई, पर उतां जे ठटे जे सियासी ऐं समाजी अॻुवाननि ऐं ठटे जे मस्जिद कमेटी पारां बाक़ाइदा मुदाख़लत कई वई त नाक़िस कम खे बंदि करायो वियो। पर उहे ख़बर पई आहे त रिकॉर्ड मां ख़बर पई आहे त उहो ठेकेदार खे बाक़ाइदा रक़म बि जारी कई वई आहे। इहो बि तव्हांखे ॿुधाए थो त शाहजहान मस्जिद जेको ॿाहिरियों पार्क जेको आहे उहो बि हिन वक़्तु जेको तबाही जो ॾेख ॾेई रहियो आहे। वॾा वॾा वण कटिया विया आहिनि ऐं शाहजहान मस्जिद बिल्कुलु मेहराब वारे पासे हुते ॿारनि खे छोकिरनि खे रांदियुनि जे लाइ इजाज़त ॾिनी वञे थी। क्रिकेट खेॾियो वञे थो, फुटबॉल खेॾियो वञे थो। मस्जिद खे हिकिड़ो बाक़ाइदा हिकिड़े क़िस्म सां रांदियुनि जो जेको मैदान बणाइण जी कोशिशि कई पई वञे। इहा हितां जे उन्हनि माण्हुनि जो इहो मुतालबो हो त हिन मस्जिद जी सार लही वञे ऐं मस्जिद खे बाक़ाइदा कंहिं चूंडियल अहिड़ा नुमाइंदा जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे बि हिननि इल्तिजा कई आहे त हिन मस्जिद खे बहितर खां बहितर बनाइण जी कोशिशि कई वञे। ऐं हिन मस्जिद में जेके हिते माण्हू घुमणु अचनि था, सियाह अचनि था, ऐं उन्हनि जो बि इहो चवणो हो त हिन वक़्तु जेका मस्जिद जी सूरत हाल आहे उन मस्जिद खे बाक़ाइदा हिकिड़े कंहिं अहिड़े माण्हुनि जी ज़रूरत आहे ऐं को अहिड़ो मुखिया हज़रात जी ज़रूरत आहे जेको हिन मस्जिद खे बहितर नमूने सां हिन खे रेनोवेट कराए ऐं ख़िदमत करे। ऐं ख़तीब साहिब जो इहो बि चवणो हो त संतर जे ॾहाके में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे हिन मस्जिद खे रोशना कयो ऐं हिन खे आबाद करण जी कयो ऐं उनखां पोइ मस्जिद ते को बि अहिड़ो जोॻो कमु न कयो वियो आहे। अवामी मसइलनि में तव्हांजो मेज़बान रहमतुल्लाह चटो वरी कंहिं ॿिए मसइले ते इंशाअल्लाह ठटे जा खोड़ सारा अहिड़ा मसइला आहिनि जिन ते पाण ॻाल्हाईंदासीं।